सॻियूं में कणिक जे आबादकारनि जा बिल पास न थिया। फूड इंस्पेक्टर कणिक खणाइण लाइ जीअं ई पहुतो त आबादकार बि पहुची विया। जेके ट्रॉलर हेठां सुम्ही पिया जेसीं ताईं बिल जी अदायगी न थींदी, फूड सेंटर तां कणिक खणण न ॾींदासीं। आबादकार अॻवान रिपोर्ट मूजिबि सॻियूं जे आबादकारनि खे 4 महीना गुज़रण बावजूदि सिंध सरकार पारां सरकारी रेट ते ख़रीद कयल कणिक जी रक़म न मिली सघी। ग़रीब आबादकार फ़ाक़ा कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। जॾहिं त अॼु सॻियूं जे फूड सेंटर ते कणिक खणाइण लाइ आयल फूड इंस्पेक्टर निसार महर जीअं ई पहुतो त आबादकार शफ़ी मोहम्मद चन्ना, इशफाक अली चन्ना, शफ़ी आबिद अली चन्ना, एजाज़ अली हरिया, अब्दुल जब्बार हरिया, हमीद हरिया ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त फूड इंस्पेक्टर निसार महर असां खां 1,70,00,000 जी कणिक ख़रीद कई आहे ऐं 4 महीननि खां असांखे कूड़ा ॾटा ॾेई रुलाए रहियो आहे ऐं असांजी ख़रीद कयल कणिक जा बिल ॼाणे वाणे पास नथो कराए। इन वापारियुनि खां गॾु रिश्वत वठी उन्हनि खे बिल ॾिना आहिनि ऐं हाणे टारगेट कटजनि जा ड्रामा करे रहियो आहे। हुननि वधीक चयो त असां फूड इंस्पेक्टर ख़िलाफ़ हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई आहे। कोर्ट सॻोरी फूड इंस्पेक्टर खे बि पर्सन ॾंड समेत आबादकारनि खे रक़म जारी करण जो हुकुम ॾिनो आहे। उन्हनि वधीक चयो त असां फूड इंचार्ज खे ईअं कणिक खणण न ॾींदासीं जेसीं ताईं असांजा बिल पास न थींदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची